बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों साथियों ॿुधंदड़ तव्हांजी ख़िदमत में सिक भरियो सलाम इन दुआ सां जिथे हुजो शाल शाद ऐं आबाद हमेशह मुस्कुराईंदा रहो। दोस्तों अलफ़ लैला सीरीज़ 56 क़िस्तूं तव्हांजे ख़िदमत असां पेश करे चुका आहियूं। अॼु उन सिलसिले जी 57 क़िस्त सां तव्हांजे साम्हूं। इहा उमेद त ज़रूरु तव्हांखे पसंदि ईंदी। दोस्तों कल्हो की 56 क़िस्त में असां तव्हांखे ॿुधायोसीं त कीअं बादशाह ज़ुल्मकान ऐं शरकान हुननि जे क़ैद मां आज़ादु थिया। हुन जी चाल नाकाम वई ऐं वरी इहो साॻियो मुस्लमाननि जे लश्कर में उहा पोड़ी जेका हुई मकरेल, उहा साॻी बुज़ुर्ग जे रूप में मुस्लमाननि जे लश्कर में अची शामिलु थी। मुस्लमाननि जे लश्कर सां हाणे गॾु हले पई त हलो होॾे मुस्लमाननि जो जेको लश्कर आहे उनखे शिकस्त थी अचे, उहे थोरा आहिनि, हलो सवारी ॾिनसि, सवारी ते बि न वेठो, पंधु हले पियो, ज़िक्र कंदो पियो हले, क़ुर शरीफ़ जूं आयतूं पढ़ंदो पियो हले, हिननि खे जोश ॾियारींदो पियो हले। आख़िर मुस्लमाननि जो लश्कर अची नेठि ते पहुतो। मुस्लमाननि जो लश्कर जॾहिं पहुतो त हिननि ॾिठो, बादशाह जो लश्कर जॾहिं पहुतो त जेको हे अमीर जे हवाले करे विया लश्कर कस्तंतीनिया में, त उन लश्कर में भाॼ पइजी वई, छो जो थोरा हुया। शुरकान जीअं उते पहुतो त हुन काफ़रनि ते हमिलो शुरू करे ॾिनो। उन जे पोयां बादशाह, वज़ीर, ॿिया अमीर, मतिलबु त दिलेरीअ सां हुननि ते ओचितो चढ़ाई कयनि त हो बि बाहुड़जी विया। ज़ाहिर में ॼण मुस्लमाननि खे फ़तह थी। हो पंहिंजा मोर्चा संभाली वेठा हुआ, पर जेको मुस्लमाननि में भाॼ पई हुई मुस्लमान पाण संभाले विया। दुश्मननि ते ॼण कंट्रोल न पियो थी। जेॾीमहिल हुननि ओचितो जो मुस्लमाननि जो लश्कर ॾिठो त वठी दाहूं करणु लॻा। पंहिंजे पादरनि खे, पंहिंजनि अमीरनि खे सॾणु लॻा। हाणे हिननि खे ख़बर पई त मुस्लमाननि जो लश्कर बादशाह समेत अची पहुतो आहे, त कस्तंतीनिया जो बादशाह ऐं रूम जो बादशाह ॿिन्ही जा लश्कर हुया। हाणे उन्हनि खे बि ख़बर पई त मुस्लमाननि जो लश्कर हिन महिल वॾो थियो आहे, आयो आहे, हाणे जंग थींदी। ॿिन्ही लश्करनि सिफ़बंदी शुरू कई। नामवर जेके पहलवान हुया उन्हनि खे अॻियां रखियुनि। मुस्लमाननि जे लश्कर में हिकिड़े लश्कर जी अॻुवाणी शरकान पियो करे, ॿिए जी बादशाह पियो करे, टे जी वज़ीर पियो करे। मतिलबु ॿई पासा हिन महिल जंग जी तयारी हुई। बसि तबल वॼण जी देरि हुई त ॾिठुनि त ईसाईं जे लश्कर मां हिकिड़ो माण्हू आयो सुवारीअ ते। वेझो जेॾीमहिल पहुतो त हिननि ॾिठो त हिकिड़ो खच्चर हुयुसि, पर मर्ज़ील, माना हलण में हलाक, उन खच्चर ते चढ़ियल हो। ओड़ो शख़्स उन खच्चर ते वेठल हो। मुंहुं मुहांटे जो सुठड़ो हो, सफ़ेद कपिड़ा पातल हुअसि। मुस्लमाननि जे लश्कर जे अची वेझो पहुतो। हिननि खे चई त मां तव्हां ॾे एलची थी आयो आहियां ईसाईनि जे बादशाह जे तरफ़ां। मुंहिंजो कमु आहे सिर्फ़ु पैगाम पहुचाइणु, मञो न मञो, मुंहिंजो कमु सिर्फ़ु पैगाम पहुचाइणु। मूंखे सलामती ॾियो, इजाज़त ॾियो त मां तव्हांखे इहो पैगाम ॾियां। सरकार चए त जेको एलची हूंदो आहे, सफ़ीर हूंदो आहे, इहो दुनिया जो मञियल उसूल आहे त उन खे कुझु न कबो आहे, भले दुश्मन जो हुजे। तोखे अमान आहे, तूं असांजे तलवारनि तीरनि खां न डिॼ, असांजे फ़ौज खां न डिॼ।
असांजे फ़ौज खां न ॾिजो, बेधड़क जेको तोखे नियापो मिलियो आहे नियापो खणी आयो आहे, उहो नियापो ॿुधाए कहिड़ो नियापो आंदो थी। हुन चयो त मां कस्तंतीनिया जो बादशाह जेको अफरीदून आहे, मां उन जो माण्हू आहियां। चयईं त असां वटि जंग जे बारे में राय पे हली, फ़ैसिलो पे हलियो, कंहिं कहिड़ी राय पे ॾिनी पे, कंहिं कहिड़ी राय पे ॾिनी। मां उते राय इहा ॾिनीमान त खून रेज़ी न कयो, आम लश्कर ग़रीब बेगुनाह इहा न कयो, ॿिन्ही पासनि खां ईअं न कयो। भला जेकॾहिं बि आहे त ॿिन्ही पासनि खां 2 सुवार अची मैदान में विढ़नि, फ़ैसिलो उन ते। हुननि मुंहिंजी ॻाल्हि मञी आहे। हाणे इहो पैगाम मां तव्हां ॾे खणी आयो आहियां। मां हुन लश्कर पारां मां विढ़ंदुमि, ऐं मां चाहियां थो त मूंसां विढ़े बि मुस्लमाननि जो बादशाह। जेकॾहिं मूंखे मारे वियो त ईअं सम्झो तव्हांजी फतह, पर जे मां हुनखे मारियो त सम्झो तव्हांजी शिकस्त। शरकान हिन जी ॻाल्हियूं ॿुधियूं, चयईंसि त हा सही ॻाल्हि आई आहे, असांखे मंज़ूरु आहे, इंसाफ़ जी ॻाल्हि आहे। सही आहे, जेकॾहिं तुंहिंजी दिली तमन्ना आहे त तुंहिंजे मुक़ाबले में मां आहियां। जेकॾहिं तो मूंखे क़त्लु कयो त तूं फातिह, मुस्लमाननि जो लश्कर सम्झ त शिकस्त खाधी, भले भाॼ करे वापसि। तंहिंजे करे सही आहे, मूंखे क़बूलु आहे, तूं वञ पंहिंजे बादशाह ॾे, उनखे वञी चयो त ठीकु आहे, सुभाणे इहो मुक़ाबिलो थींदो। अॼु असां थकिजी आया आहियूं, अॼु इहो न आहे मुक़ाबिलो, सुभाणे। हीउ एलची जेको हुयो ॾाढो ख़ुशि थियो, वापसि आयो पंहिंजे बादशाह वटि, पैगाम खणी आयो। बादशाह ॿुधो, उहो बि ॾाढो ख़ुशि थियो त हिननि खे पंहिंजे पहलवान ते नाज़ हुयो त इन ज़रिए असां शरकान खे मारींदासीं, ऐं शरकान खे मारींदासीं त ज़ाहिर आहे त ॻाल्हि बि इहा थियल आहे, मुस्लमाननि जो ज़ोर टुटी वेंदो। ऐं हुन मकरेलण पोड़ी जेका हुई, उन बि हिननि खे इहो चयो त हिननि जे फ़ौज में अथव पहलवान इहो शरकान। इहो जे मोह त मुस्लमाननि जी फ़ौज ईअं सम्झ त दिलि टुटी पवंदी। ॿिन्ही धुरनि मंज़ूरु कयो, ॿई धुरियूं ख़ुशि। राति थी, हर को खाइण पीअण में आराम में। नेठि ॿियो ॾींहुं थियो, ॿिन्ही फ़ौजनि सिफ़ बंदियूं कयूं। ईअं हिकिड़ो सुवार मैदान में निकितो, असील घोड़े ते हुजे, फ़ौलाद जी ज़रा पातल हुजेसि, मुक़ाबिले लाइ तयारु। सीने ते हीरनि जवाहरनि जो हिकिड़ो आईनो लॻल हुयुसि, आईनो हो, हुनखे चौधारी हीरा जवाहर लॻल आहे। हथ में तेज़ तलवार, ॿिए हथ में नेज़ो। विच मैदान ते अची नक़ाबला थिया। नक़ाबला इहे चई त जेको मूंखे सुञाणे थो उन लाइ त इहो ई काफ़ी आहे, मूंखे ॾिठई। पर जेको मूंखे नथो सुञाणे उनखे बि जल्द ख़बर पइजी वेंदी त मां केरु आहियां। मां आहियां अफरीदून, जेको कस्तंतीनिया जो बादशाह हो। हिन अञा इहो जुमिलो मस पूरो कयो त हेॾां मुस्लमाननि जे लश्कर मां शरकान निकितो, उहो बि हिन जे साम्हूं आयो, मुश्की घोड़े ते हुजे, शरकान खे बि शाही लिबास पातल हुजे, चेल सां हिकिड़ी तलवार ॿधल हुजेसि। आयो घोड़े ते, पर घोड़े खे ईअं हलाईं पिए। सफ़ूं जीअं फ़ौज जूं ॿधल हुयूं त उन्हनि खे जीअं मुआइनो कबो आहे, ॾिसबो आहे, अॻिते हलियो वञे वरी पोइ हिते हटे।
अफरीदून चएसि त इहो तूं छा थो करी, तो मूंखे आम सुवार सम्झो आहे छा, आम तो मूंखे सिपाही सम्झो आहे छा, मां तुंहिंजे इंतज़ार में बीठो आहियां, तूं पियो थो ॾे हिन टाइम अचु। आम्हूं साम्हूं थिया, ईअं सम्झणु ॿ जबल हुजनि हिक ॿिए सां टकराइजनि, या ईअं सम्झ त ॿ समुंड पाण में मिलंदा हुजनि, गोड़ हुजे, ॿई सफ़ा केॾीमहिल हिक ॿिए जे वेझो अची वञनि, वरी परते हटी वञनि, वरी पाण में मिलनि, वरी जुदा थी वञनि, केॾीमहिल ॿई अॻियां, केॾीमहिल ॿई पोइते हटनि, केॾीमहिल तलवार हलाइनि, केॾीमहिल नेज़ो। ॿई लश्कर हिननि खे ॾिसनि पिया, केरु अॻिते वधे कोन पियो, को लश्कर बि ॾिसे पियो, मुस्लमाननि जो लश्कर बि ॾिसे। ईसाई पिया चवनि त अफरीदून फातिह थींदो, मुस्लमान पिया चवनि त शिरकान जे अॻियां इहो का शइ ई कान्हे। हिननि जी वेड़ हली पई, इहो ओचितो मिटीअ जो तूफ़ान उथियो, ऐं सिज जी रोशनी जेका हुई उहा ईअं धुंधलाइजी वई। अफरीदून चएसि त तूं पहलवान आहीं पर धोखेबाज़ आहे, तूं पहलवान आहीं पर धोखेबाज़ आहे। मां तोसां बादशाहनि वारी जंग वेहण थो चाहियां, जीअं मां बादशाह आहियां ईअं तूं बि बादशाहनि वांगुरु मूंसां जंग वेह। ऐं हिकु तूं कहिड़ी वेड़ पियो थो करी, मां त तंग थी पियो आहियां, कहिड़ी तलवार थो हणी, कहिड़ो तूं नेज़ो थो हणी, ईअं त सम्झण मां बि थकिजी पियो आहियां। हाणे जेकॾहिं अॼु राति ताईं तूं मूंसां वेहण थो चाहीं त न पंहिंजा हथियार मटाइणा थी, न पंहिंजो घोड़ो। ठीकु आहे, एतिरे में फरीदून छा कयो, पंहिंजे ईअं नेज़े खे चोरे, नेज़ो ईअं मथे करे ऐं शरकान ॾे उछलाए। शरकान हीअं पोइते ॾिठो, पाण वराए पोइते ॾिठईं, मैदान ख़ाली हो, मैदान ख़ाली हो। हीअं पोइते ॾिसी जीअं हीअं मुंहुं कई त नेज़ो हिन जे अची वेझो पहुतो। हुन जेको नेज़ो उछलायो, नेज़ो अची हिन जे वेझो पहुतो। हिन घणो पाण बचाइणु चाहियो, झुकियो बि, पर नेज़ो अची हिन जे सीने सां लॻो। इहो आहे त बादशाह हुयो, पहलवान हुयो, सघारो मुड़ुसु हुयो, नेज़ो अची हिन जे सीने जी खल में चुंबड़ियो, खल में अची चुंबड़ियो। जीअं नेज़ो हिन खे लॻो त हिन दाह कई ऐं बेहोश थी। अफरीदून ॾाढो ख़ुशि थियो, सम्झई त मां हिन खे मारियो, पंहिंजे फ़ौज ॾे मोड़ करे ख़ुशीअ जो नारा हणणु लॻो। हुनजी फ़ौज बि नारा हणणु लॻी। बादशाह ज़ुल्मकान ॾिसे पियो, पंहिंजे भाउ खे ॾिठईं त घोड़े तां ॼणु किरे पियो, नेज़ो जो लॻुसि त घोड़े तां किरे पियो। हिन सुवारनि खे भॼायो, सुवार पहुता। हिते ईसाई लश्कर हमलो करे ॾिनो। जेके सफ़ूं ॿधल हुयूं, सफ़ूं छिड़विछड़ थी वई, ॿई पासा वरी तलवार हणनि। सभ खां अवल जेको शरकान वटि पहुतो उहो वज़ीर हुयो। वज़ीर हिमत करे ऐं हिन खे आस्ते आस्ते करे बचाईंदो पंहिंजे भाउ वटि, बादशाह ज़ुल्मकान वटि खणी आयो। ग़ुलामनि जे हवाले कईंसि त हिन जो ख़्यालु कयो, हिन जे रत बीहाइण जी कयो, होश में आणियो। वज़ीर हिन खे छॾे वरी पाण जंग में हले। जंग में वॾी शिदत थी वई, नेज़ा नेज़नि सां टकराइजनि पिया, तलवारूं तलवारुनि सां टकराइजनि पियूं। त राति थी वई, ॿई टोला विढ़ंदे थकिजी पिया।
ऐलान कनि त राति थी वई आहे, फ़िलहालु जंग बंदि। ॿई धुरियूं पंहिंजे ख़ीमनि में वापसि। सॼी काफ़रनि जी फ़ौज जेका हुजे, ईसाइनि जी फ़ौज, बादशाह अफ़रीदून जे मथां। सभु पिया हिन खे सलाम कनि, सभु पिया सलाम कनि, सभु हिन जा नारा पिया हणनि। पादरी राहिब जेके हुया उहे सभु हिन खे मुबारकूं पिया ॾियनि त तो शिरकान जहिड़े पहलवान खे हारायो आहे। अफ़रीदून उतां मैदान मां निकितो, क़स्तिनतीनिया शहर में आयो, जंग जो मैदान छॾे क़स्तिनतीनिया में दाख़िल थियो, पंहिंजे महल में कुर्सी ते वेठो। रूमी बादशाह उहो बि हिन वटि आयो, उन बि हिन खे शाबाश ॾिनी, इन जी तारीफ़ कई त तो वाह जो कमु कयो आहे, दीन जे लाइ भलो कमु कयो थी, दीन जो दुश्मन मारियो थी। हाणे ईअं सम्झ त शिरकान जे मरण खां पोइ मुस्लमाननि जी ताक़त छिड़विछड़ थी वई। अफ़रीदून चयो त न, फ़ौज अञा हुननि जी वेठी आहे, सुभाणे फ़ैसिलो थींदो, मां वेंदुसि लड़ाईअ में, ऐं मां सुभाणे घुर कंदुसि बादशाह जी ज़ुल्म कान्हनि। जीअं अॼु हिन जे भाउ सां, इन जे भाउ सां कई अथमि, सुभाणे उन खे घुराए उन खे चैलेंज कंदुसि, उन खे मारींदुसि, पोइ लश्कर हिननि जो वापसि हले। हे माना इहे वेठा पिया पाण में सलाहूं कनि। हेॾां ज़ुल्म कान खेमे में वियो, तंबूअ में वियो, ॾिसे पंहिंजे भाउ जी ख़बरचार वठणु वियो, ॾिठईं त हुनजी हालति ख़राबु, ॼण ख़ौफ़ हुयो त मरी न वञे। हिन तकड़ में वज़ीर खे बि घुरायो, ॿिया पहलवान उहे बि घुराईं। छा कयूं, हकीम घुरायो भला। रोअनि पिया, माना हुनजी हालति ख़राबु। सॼी राति हिननि जाॻंदे गुज़ारी हुनजे मथां। पोइ राति जो हे मकरेल पोड़ी जेका ज़ाहिद आबिद जे रूप में ई उहो रोंदो हिननि वटि अची पियो। ज़ुल्म कान जो हुनखे ॾिठो त उथी बीठो, हिन जो हथु पकिड़े भाणस खे जिते धकु लॻो, नेज़ो लॻो छातीअ ते, हथु पकिड़े उन ते हीअं हथु फेराई। हुन क़ुर जूं कुझु आयतूं हुनखे पढ़ियूं, फूक स्वीकारियईंसि। हे सुबुह ताईं हो बि वेठा, हे बि उते वेठो। सुबुह जो मिड़ई शिरकान खे कुझु थोरी फरहत थी, हुन अखियूं खोली, पंहिंजी ज़ुबान चोरणु लॻो ऐं थोरो ॻाल्हाइणु लॻो। बादशाह ख़ुशि थियो, हिननि खे वरी यकीन इहो ई थियो त हे ज़ाहिद जेको आहे, आबिद जेको आहे, अलाह वारो जेको आहे, हे इन जे दुआ जो असरु आहे पियो। असां त आसिरो पली वेठा हुआसीं, पर बणाए चढ़ी। शिरकान चयो त रब जो शुकुरु आहे, मां रब जो शुकुरु थो कयां, मूंखे बचायो अथई ऐं मां सही सलामत आहियां। बाक़ी न त हुन जहिड़ो मूंखे नेज़ो हयो हो, जेकॾहिं मां ईअं पासो न फेरायां हा त सॼो नेज़ो मुंहिंजे सीने में हलियो वञे। रब मूंखे बचाए। ॿियो ख़बर मुस्लमाननि जे लश्कर जो छा हाल आहे। ज़ुल्म कान चयोसि त तोसां जो हे थी आहे, तंहिंजे करे सॼे लश्कर में ईअं सम्झो त मायूसी लॻी पई आहे, रोज़ राड़ो लॻो पियो आहे। शिरकान चयो त मां ख़ैरियत सां। ॿियो ख़बर उहो बुज़ुर्ग किथे आहे, ही मथनि खां जो वेठो हुउसि। ज़ुल्म कान चयोसि, मथनि खां तुंहिंजे वेठो। शिरकान जो ॿुधो त हीअं कंधु खणी हुन ॾे निहाइणु लॻो, हुनजो हथु पकिड़े हुनजे हथ खे चुमी। त हिन पोड़े चयसि, ज़ाहिद चयसि त पुट सब्र कर, रब तोखे हिन जो अजुर ॾींदो, तकलीफ़ जेका तोखे आई आहे। शिरकान चयसि त मुंहिंजे लाइ दुआ कर, मुंहिंजे लाइ दुआ कर। हुन मकरेल वरी हथ खणी आयो, हिन जे लाइ दुआ कई। आख़िर सिजु थियो, ज़ाहिर थियो, फ़ौजूं ॿई
वरी मैदान में आहियूं, सफ़ूं ॿधनि ॿिन्ही पासनि खां, तलवारुनि जा आवाज़ पिया आया। बादशाह ज़ुल्मकान होॾां बादशाह अफरीदून ॿई लश्कर जी अॻुवाणी पिया कनि। ईअं बादशाह पाण मैदान में निकितो। जीअं बादशाह मैदान में निकितो त हिन सां गॾु वज़ीर बि निकितो ऐं हिन जो भेणियो जेको हाजिब अमीर हुयो उहो बि निकितो। हिननि ज़ुल्मकान खे चयो त असां बि तोसां तो ते क़ुर्बान थींदासीं। हिन चयनि त मूंखे बैतुल्लाह ज़मज़म ऐं मक़ाम इब्राहिम जो कसम आहे त झंगली जेके गिझूं आहिनि मां हिननि ते हमिलो ज़रूरु कंदुमि। विच मैदान में आयो, तलवार ऐं नेज़नि जा ईअं करतब हलाइण ॾेखारणु लॻो। ॿई लश्कर हिन खे ॾिसनि पिया ऐं थोरो अॻिते वधी ऐं काफ़रनि जो लश्कर हुयो, हिकिड़ो टोलो हुयो साम्हूं, उनजो सरदार अॻियां बीठो, हिन नेज़ो हणी पहिरियों त उनखे क़तलु कयो। वरी तलवार जो वार करे ॿिए सरदार खे मारे, वरी घोड़े खे पोइते करे विच मैदान ते अची पुछा कई त अफरीदून बादशाह किथे आहे, त मां हुनखे ज़िलत जो मौत मारियो। हू निकिरण जी करे पियो, हिन सां वेहण जी करे पियो त रूमी बादशाह जेको हुयो उन हिनखे कसम विधो त न, तकड़ न कर, तकड़ न कर, तकड़ न कर, पर कल्ह तुंहिंजी जंगी, अॼु मुंहिंजी जंग, कल्ह तुंहिंजी जंगी, कल्ह तो जंग कई आहे, अॼु जंग जो वारो मुंहिंजो। मुंहिंजे अॻियां त हे कुझु ई कोन्हे, नंढड़ो ॿारु आहे। रूमी बादशाह निकितो मैदान, तेज़ तलवार हथ में हुजेसि, घोड़े ते आम्हूं साम्हूं थिया, हिक ॿिए खे तलवारनि जा वार करणु लॻा, पाण बचाइण लॻा। जेकी करतब ॿिन्ही खे यादि आहे ॿई ॾेखारणु लॻा, केॾीमहिल अॻिते केॾीमहिल पोइते, विढ़ंदे 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 चङो टाइम गुज़री वियो, ॼण तंग थी पिया। बादशाह जो हुया त ईअं सम्झो त ॼण बेज़ार थी पिया, झटि फ़ैसिलो थिए, सब्र न पियो थिए। ईअं ज़ुल्मकान छा कयो जो अखि बचाए थोरो हुनखे ईअं लापरवाह ॾिसी तलवार उभी करे ठका जो हईंसि त सिधो वञी हुनजे मुंडीअ खे लॻो। रूमी बादशाह जी मुंडी धड़ खां धार वञी फ़को कई ऐं हुनजो धड़ वञी हेठि किरियो। हेॾां जो हिन ॾिठो रूमी बादशाह मोह अबा सॼी फ़ौज हिन जे मथां, हिन दिलेरी सां मुक़ाबिलो कयो, तलवारूं नेज़ा हलणु लॻा। हिते मुस्लमान जो लश्कर बची वेझो थियो, त हाणे हुननि जो सॼो लश्कर आयो त मुस्लमाननि जो लश्कर नेठि अलाह साईं मुस्लमाननि खे फतह ॾिनी, ईसाइनि खे शिकस्त थी। वज़ीर नारो लॻायो त बादशाह उमर बिन नहमान ऐं उनजे पुट जो पलांग। ईअं करे पंहिंजो जेको हुयुसि मुस्लमाननि जे लश्कर जो हुननि जे मथां चढ़ाई कई त हुननि खे भॼण खां साको ॿियो रस्तो ई न लॻो। ऐं इन भाॼ में तलवारनि में तक़रीबन 50,000 हिननि जा सिपाही मार थिया ऐं एतिरा ई गिरफ़्तार थिया। वरी जो भॼन पिया अंदरि किले में त रश जे करे हिक ॿिए सां लताड़जण में उते भला केतिरा मार थिया। बाक़ी जेके बचा उहे अंदरि विया, वञी हिननि किले जो दर बंदि कयो, किले जो दर बंदि करे मथे कोटनि ते चढ़ी बीह रहिया। बादशाह ज़ुल्मकान पंहिंजे भाउ वटि आयो, ॾिठईं त फाणस जी हालत सही, हाणे तबियत सही हुअसि।
भाउ खे मुबारकूं ॾिनई। शरकान चयसि त हे जेका असांखे फतह थी आहे न, इहा सॼी हिन अलाह वारे जी दुआ सां थी। हाणे इहो बेवकूफ़ सोचनि ई कोन पिया, एॾो हुन मकर हुननि ते कयो हो त हो त हिननि जे मारण लाइ हो, पर हे जेको फ़ाइदो पवनि पियो त सम्झनि पिया त इन जे करे तो असांखे फ़ाइदो पए। छो जो तूं हेॾे वेहीं पिए न, तूं विड़ी पियो, हे यको तुंहिंजे वञण खां पोइ पे मुस्लमाननि जे फतह लाइ हिन दुआऊं पियो कयो। ज़ाहिद पुछियुसि त ॾे ख़बर अंदरि मैदान जी। हिन ॿुधायुसि त मां रूमी बादशाह खे, जेको असुल में हिन जो पुटु हुयो, मां उनखे क़तलु कयो। जेॾी महिल हिन ॿुधो जो हे त ज़ाहिद जे रूप में हुयो, मर्दाणे वेस में हो, पंहिंजे पुट जी क़तल जी ख़बर ॿुधई, हिन जे मुंहं जो रंग ई लही वियो, अखियुनि में पाणी ॻोढ़ा अची वियसि। पर मकर जो हुयुसि, पाण ते कंट्रोल कई। हिननि खे चईं ख़ुशीअ जा ॻोढ़ा आहिनि, तव्हां मुस्लमाननि खे हेॾी फतह थी आहे, असां मुस्लमाननि खे, हे मूंखे ख़ुशीअ जा ॻोढ़ा आहिनि। उते ई दिलि में हिन कसम खयूं त मूंखे मसीह जो कसम आहे त मुंहिंजी ज़िंदगी बेकार थींदी जेकॾहिं हिन बादशाह जी दिलि आहे हिन जो भाउ शरका। मां ईअं शरकान सां कंदुसि जीअं हिननि मुंहिंजी दिलि साड़ी आहे, मुंहिंजे ईसाई क़ौम खे तबाह कयो अथनि, मुंहिंजे ईसाई क़ौम खे तकलीफ़ ॾिनी अथनि ऐं मुंहिंजे पुट सां हीअ हालत कई। पर इहो कसम दिलि में कई। वज़ीर वेठो हुजे, बादशाह ज़ुल्मकान, इहे बादशाह जे लाइ मलम वग़ैरह ठाहिनि पिया, छो जंग में कुझु उनखे ज़ख़्म रसिया। वरी कुझु शरकान खे बि आहिनि, शरकान बि ॿुधाइनि त हिन महिल मुंहिंजी तबियत सही आहे। लश्कर में ऐलान थी वियो त भाउ शरकान जी तबियत सही थी वई आहे। हाणे सुभाणे शरकान बि असां सां गॾु, जेके अंदरि वञी लिका आहिनि शहर में, हाणे हिन कोट जो जेको असां घेरो कंदासीं, शरकान बि असां सां गॾु। शरकान चवनि त हाणे ॿुधो, ॻाल्हियूं छॾियो ॿियूं, अॼु तव्हां विढ़िया बि ॾाढा आहियो, जंग करे थकिजी बि पिया हूंदव, सो जाॻण खे छॾियो, हाणे वञी सुम्हो, आराम कयो। सभिनी खे सही, सभु पंहिंजे कीमनि में विया हलिया। हाणे शरकान वटि सवाइ चंद ग़ुलाम ऐं मकरेल इहो पोड़ो ज़ाहिद वञी वियो। हिन थोरो कुझु हिन सां बुज़ुर्ग सां ॻाल्हायो ऐं ॻाल्हियूं कयूं, उन खां पोइ हे बि सुम्हण लाइ लेटी पासो वारे ग़ुलाम बि सुम्ही पियो, ग़ुलाम बि सुम्ही पियो। हाणे इहे ज़ाहिद पंहिंजो जेको कसम खयूं अथई त उन कसम खे पाइण लाइ हिते ई शरकान ते को खे नुक़सानु थो पहुचाए या छा थो करे, इनशा अल्लाह उहो बक़ाया सुभाणे।